नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त की ठरी मीरवा मां खबर ॾींदा हलूं त ठरी मीरवा बरसा सुई गैस प्रेस क्लब जी सालियानी चूंड थी गुज़री, जंहिं में तारिक हुसैन राजपर सदर ऐं अता मोहम्मद शर जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। चूंड जो आगाज़ तिलावत कुरान सां कयो वियो। प्रेस क्लब जी चूंड सरप्रस्त आला मोहम्मद यूसुफ खासकेली जी ज़ेर निगरानी हेठि थी गुज़री, जंहिं में 2022 लाइ उहिदेदार नामज़द कया विया। सरप्रस्त आला मोहम्मद यूसुफ खासकेली तारिक हुसैन राजपर सदर, सीनियर सिकंदर अली शर नायब सदर, तारिक महमूद फुल नायब सदर, आसिफ अली राजपर नायब सदर, अता मोहम्मद शर जनरल सेक्रेटरी, आमिर हुसैन लुंड जॉइंट सेक्रेटरी, वासिफ हुसैन राजपर ऐं ॿिया चूंडिया विया। उन मौके ते प्रेस क्लब जे सदर तारिक हुसैन राजपर खिताब कंदे चयो त सुई गैस प्रेस हमेशा गरीब मज़लूम अवाम जो आवाज़ बणियो वहे ऐं असीं हमेशा गरीब अवाम जो आवाज़ बणिया आहियूं ऐं गरीब मज़लूम अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो वहे। उन मौके ते शहरियुनि तरफ़ां चूंडिजी आयल उहिदेदारनि खे मुबारकबाद ऐं हार पाराए मिठाई तक़सीम कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।